भाई एतिजा छो था कयो? असां एहतिजाज इन लाइ था कयूं त असां बासर माण्हू जेको आहे सो घर ख़ाली कराइण जी कोशिशि कई थी वञे। असां केरु आहिनि उहे, केरु आहिनि, किथां जा आहिनि? उहे पीरल सोलंगी आहे, उनजा पुट आहिनि, उनजा बासर माण्हू आहिनि जंहिंजी हेल्प शहनाज़ भट्टी थी करे। असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजो चीफ जस्टिस नोटिस वठे। साईं राशिद शाह खे बि अपील आहे, साईं राशिद शाह जे वर्करनि सां बि असां मिलिया आहियूं, असांखे काथे बि इंसाफ़ नथो मिले। तो गुज़ारिश आहे साईं खे त असां खां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो नोटिस वठे वञे। भाई छा मसइलो थियो आहे? साईं इहो असांजो चोथों ॾींहुं आहे मसइलो थियो आहे। असां कोई बि नथो मिले, न इंसाफ़ करण लाइ तयारु आहे। जंहिंखे वञूं था चऊं था असां हेल्प कयो, कोई बि हेल्प करण लाइ तयारु कोन्हे। साईं राशिद शाह वर्करनि बि जवाबु ॾिनो, शहनाज़ भटियाणी उहा जंहिंमहिल पुलिस अचे तंहिंमहिल मोटाए छॾे, असांखे धमकियूं थो ॾिए, अगवा कराईंदीमांव, तव्हांजी ॼाणियूं खणाईंदमि, ईअं कंदमि उहो कंदमि, धमकियूं थी ॾिए बार बार। असां हुन टियों ॾींहुं असां पंहिंजे घर में वेही साह न कयो आहे, खाधो पीतो बि असां सुकून सां न खाई सघियो आहे। ख़ुदा जे वास्ते, रब रसूल वास्ते असां साईं राशिद शाह खे अपील था कयूं, पीर साईं पागार खे अपील था कयूं, हुनजो नोटिस वरितो वञे। केरपुर SP ऑफिस SP साहब खे अपील था कयूं, उहो बि हिनजो नोटिस वठे। IG सिंध खे बि अपील आहे, असांजा इंसाफ़ कयो वञे। अमा छा मसइलो थियो आहे? अमा कुझु नथी सघां, पोइ मां लिखी ऐं वेही रहां त पोइ मूंखे धमकियूं, कुझु धीअ था खणायां, तुंहिंजा मिट माइट न अचे हेॾे, जेको ईंदो उन्हनि ते केस ठाहींदासीं। त इहो केरु थो चए तव्हांखे? पीरल मासी थो चए, हुनखे दाण ॾियां थी, सॾ करियां थी, त थियूं गारियूं थो ॾिए, पाण बि धमकियूं थो ॾिए त तुंहिंजो वरी उहा शहनाज़ माई त विच में डुक भरे अचे थी, ख़बर कीअं थी पइजी वञेसि। बसि त अची मूंखे धड़का धमकियूं, तुंहिंजो पुटु माराईंदमि, तुंहिंजो धीअर खणाईंदमि, तुंहिंजो मुड़ुसु न बचंदी, ॿिया बि पाड़ेसरी सभु अची मूंखे था चवनि, जां पुटु मरंदी जां मुड़ुसु मरंदी। एॾो मूंखे धमकियुनि लाइ, बसि मूंखे कमज़ोर करण लाइ एॾो मूंखे जेको थींदो सो अलाह न थींदो। तव्हां मूंखे धमकियूं न ॾियो, मां छो तव्हां बि उथंदव त मां बि उथंदमि। जंहिंजो कमरो ख़ाली शहनाज़ चए थी तूं लट, बसि तूं किनी माई ऐं उथी वञे था। वधि में वधि सख़्ती मूंखे उनजी आहे, सोलंगनि खां कढी करे इंसाफ़ कयो वञे। साईं राशिद शाह खे अपील आहे, पीर साईं पागार खे ख़ुदा जे वास्ते असां में महिरबानी थी वञे त मुंहिंजो घरु आज़ादु थिए, मां पंहिंजे वरड़ियो कयां, बचनि सां गॾु वेठी हुजां। गरीबन जो आवाज़ ॿुधो छो नथा?